पंहिंजो 7 मुहर्रम जे ॾींहुं 8 मुहर्रम जी राति ही बाहि ते मातम हर साल वांगुरु मुनक़द कयो वियो आहे। हिन बाहि जे मातम जी रिवायत रही आहे त ही बाहि जो मातम सन 1985 में मुंहिंजो मरहूम वालिद साहब से ज़मीर हुसैन शाह जॾहिं टंडो जहानिया में पंहिंजो बाहि जो मातम थींदो उते मोमिन बिटशाह उते शरीक थी। उन्हनि ख़्वाहिश ज़ाहिर कई त छो न अहिड़ो बाहि जो मातम पंहिंजो बिटशाह में कयो वञे जीअं पंहिंजा बिटशाह में लतीफ़ सरकार जे दरबार में उते बि पुरसो आका दादीअ खे ॾिनो वञे। उन खां पोइ पंहिंजो मुंहिंजो वालिद साहब ऐं जेके बिटशाह जा मोमिनीन उन्हनि गॾिजी 1985 में ही बाहि जो मातम शुरू कयो, जेको हाणे जेको चंद सोन जी शुरूआति खां वठी हाणे हज़ारनि जी तादाद में सिंध खां कुंड कुंछ खां माण्हू हिते शरीक था थियनि। हिन बाहि जे मातम में असां पंहिंजो 100 मण 90 खां 100 मण काठ हूंदो आहे, जेको सुबुह जो 12 खां शुरू कंदा आहिनि बाहि ॿारणु, जेको राति जो 12 ताणी हू काठ सड़ी टांडनि जी शिकिल में अची वेंदो आहे, जंहिंखे उन खां पोइ पंहिंजो अलम बरामद कयो वेंदो आहे। आबे ज़मज़म जे पाणीअ सां कल्स मुबारक ते हारियो वेंदो आहे, जंहिंजी आबे ज़मज़म जो पाणी हिननि टांडनि मुबारकनि ते किरंदो आहे ऐं सॼो ॾींहुं सूर्य रहमान जी तलावत हलंदी आहे। उन खां पोइ राति जो 12 बजे जॾहिं अलम बरामद थी वेंदो आहे त असांजा 7 दूल्हा ऐं 7 जेके नाइब आहिनि उहे कूड़नि जी पर्चियुनि में जेके अंजुमन जा मेंबर आहिनि उन्हनि में हिकिड़ो कूड़ा निकिरंदा आहिनि। पोइ जेके ख़ुशनसीब दूल्हा हूंदा आहिनि उहे सिलेक्ट थींदा आहिनि। पहिरीं 7 दूल्हा, उन खां पोइ 7 नाइब, उन खां पोइ जेके सिंध में कुंड कुर्छ खां जेके मोमिन शरीक थियनि था हज़ारनि जी तादाद में अची पंहिंजे पेरनि मुबारकनि सां हिन टांडनि खे पामाल कंदा आहिनि। ऐं आका दादीअ जेको शाम जो जेको सफ़र हो, आका दादीअ खे जेको उन्हनि शाम जे सफ़र में जेके दुश्मनान अहल बैत जेके अज़ियतूं ॾिनियूं वयूं, हुननि जे रस्तनि में मुश्किलातूं खड़ियूं करे वयूं, हुननि खे कंडा पथर टांडा उछलाया विया पेरनि में, असां उन जी मुसीबतनि खे ॾिसंदे असां पंहिंजे पाण खे ही तकलीफ़ ॾेई उन जी मुसीबतनि जी यादि ताज़ा कंदा आहियूं ऐं जेके मोमिनीन जेके कुंड कुर्छ खां शरीक थी पंहिंजे पेरनि मुबारकनि सां हिन खे पामाल कने ऐं सैयदा जे सचे हुसैनी हुजण जो सबूत ॾींदा आहियूं।